यार बाबा हाणे ॻाल्हि कर, घणो अॻिते निकिरी आया आहियूं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। ईअं न थिए जो ॻाल्हि ॿुधण खां पोइ ॼरके वांगुरु वात खणी फाड़ी। यार बाबा मां वात ते हथ रखां थो, पर तुंहिंजी ॻाल्हि ई अहिड़ी हूंदी जो रड़ निकिरी वेंदी। अचे वात ते हथ रखां थो, आम हाणे ॻाल्हि ॿुध, कहिड़े बि तरीक़े सां इन सावल वारनि जे कन ते इहा ॻाल्हि पहुचाए त राति तुंहिंजी भेण ऐं सिकुअ जो निकाह। यार बाबा न त सही झलियो मैं पोइ बि रड़ कई। यार बाबा इन शैतानगिरी करण सां असांखे छा मिलंदो? हाँ अच्छा माना त इहा ॻाल्हि शैतानगिरीअ वारी आहे ऐं तुंहिंजो मक़सदु आहे त तुंहिंजो पीउ शैतान आज़म आहे। यार बाबा मां चवां नथो, पर कमु कुझु अहिड़ो आहे। यार बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं न अदीअ जो निकाह मुराद सां न कराइणो हुई त पोइ रिश्तो छो कई? इहो जेको अछो तारो आहे न हाशिम, वॾो सियाणो आहे बाबा, ने कांव वांगुरु हिते आयो आहे मातबर। हाणे 5 लख रुपया कढियासींसि। हाणे हिन ॻोठ मां पादरेश करे तॾहिं मवद कान रीटिड़ोन कंदासीं, माना वापसि कंदासीं। पोइ असांजो कलाम सम्झी ईंदो त वणे तारा गोल तारा, वणे तारा गोल तारा। हाणे जेको कमु चयो त मां उन कम सां लंघी वञे हल। पर बाबा अरे पर बाबा जा पुट जेको कमु चयो त मां उहो कमु करे पोइ घर मोटिजां, सम्झी? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।